अस्सलाम वालेकुम दोस्तों। तकरार में किस 265 में छा थियण वारो आहे? छा मूसा ऐं दरिया ख़ान जेल मां छुटी वेंदा? छा बहावल ख़ान भक्त मीर खे मारण जी कोशिश कंदा? तफ़सीली रिपोर्ट हिन ई वीडियो में। दोस्तों, नवाब ख़ान वेंदो मूसा ऐं दरिया ख़ान ॾे। नवाब ख़ान वञी जेल में मूसा खे चवंदो, मां तव्हां खे छॾाईंदुमि, पर मुंहिंजे पेरनि ते पंहिंजो नकु रगड़ींदे पोइ तोखे मां जेल मां छॾाईंदुमि। पर मूसा नवाब ख़ान खे चवंदो, मूसा मरी त सघे थो, पर तुंहिंजे अॻियां कॾहिं बि झुकी नथो सघे। तो पोइ तहकारी नवाब ख़ान मूसा वारनि ते वधीक केस कराईंदो ऐं हेॾां वरी बहावल ऐं भक्त मीर खे मारण लाइ ॻोल्हींदा, पर मीर खे कुझु बि कोन करे सघंदा। दोस्तों, वधीक तफ़सील नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।